ब्रेकिंग न्यूज़ नासिर हुसैन शाहपारा सखर डिवीज़न में बोध मुतासिरनि जे घर जी तामीर तेज़ करण जूं हिदायतूं। पीपल्स हाउसिंग प्रोग्राम बाबति तमामु घणियूं शिकायतूं मिलियूं आहिनि। नासिर शाह बेज़ाब्तगीनि जो अज़ालो कयो वञे ऐं मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि। पीपल्स हाउसिंग प्रोग्राम में फंडनि जो को बि मसइलो नाहे, अकाउंट न खुलण सबबि थिए। नासिर शाह ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। नासिर हुसैन शाहपारा सखर डिवीज़न में बोध मुतासिरनि जे घर जी तामीर तेज़ करण जूं हिदायतूं। पीपल्स हाउसिंग प्रोग्राम बाबति तमामु घणियूं शिकायतूं मिलियूं आहिनि। नासिर शाह बेज़ाब्तगीनि जो अज़ालो कयो वञे ऐं मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि। नासिर शाह पीपल्स हाउसिंग प्रोग्रामनि में फंडनि जो को बि मसइलो नाहे, अकाउंट न खुलण सबबि थियो आहे। नासिर शाह मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।